सत श्री राम। सुखमनी साहिब जो पद प्रभु कृपा से 164 अज हले थो। जिन भगवान श्री कृष्ण चंद्र महाराज पंहिंजे परम शिष्य अर्जुन के पांडवन में अर्जुन जी की तू आए सो मां आहियां पंहिंजे रूप खे कर्म भक्ति जो ज्ञान असां जीवन के कल्याण लाइ ॾिनो थे। तीन सुखमनी साहिब में पंचम पातशाही गुरु नानक देव जी पंचम जो असांखे कर्म उपासना ज्ञान जो सॼो हे संदेश ॾिनो आहे। हिन अष्टपदी में सॼो निर्गुण ते खणी आया आहिनि, छो जो असांजो बुनियाद सॼो निर्गुण आहे। परमात्मा आहे, निर्गुण परमात्मा आहे, निराकार परमात्मा आहे। उनमें उनजो संकल्प थियो जो हे साकार रूप धारे आयो। सरगुण रूप में तो सरगुण रूप में रही करके ये सत्संग जेके भी आहिनि निर्गुण खे याद दिवारण जे लाइ भाव हे ॿाहिरियों सत्संग अंतरी सत्संग जे जोड़ण जे लाइ प्रभु कृपा करे बाहर जो बाहर न रहिजी वञे, बाहर मां अंदर वञो, छो जो हिकु ॾींहुं अंदर वञणो आहे। अंदरों ही आया आहियूं असां, जंहिं ॾींहुं आया आहियूं उन्हनि खे यादि हुजूं असां, उहो असांजे अंदर में कीअं आहे। इहा स्टेज हिन जीवन में सिखणी आहे, जीवन मुक्त बणजणो आहे। त जीवन मुक्ति जो रस्तो असांखे भगवान कृष्ण जाणायो आहे। त मां काथे आहियां, तव्हांजे अंदर में रहंदे भी मां काथे आहियां। इंद्रियनि खां परे, मन खां परे, बुद्धि खां परे। साबित थियो और ज़ाहिर आहे हर हिकु ॿार ॿिनी शइ जी साखी ॾींदो। त मुंहिंजो ख़्यालु उथियो, उहो ख़्यालु दिलि मां उथियो, दिमाग़ इजाज़त ॾिनी और शरीर उन्ही ख़्याल ऐं निश्चय जी पूर्ति कंदो। जेका जेका कामना वासना जंहिं जंहिं इंद्रिय जी आहे उनजी पूर्ति करण लाइ शरीर उहो कार्य पूरो कंदो। राम इहो सॼो संसार जी प्रक्रिया हलाइण लाइ ॿाहिरि जे लाइ आहे, पर भॻवान जो मायने टिनी खां परे मुंहिंजो इन ॻाल्हि सां कोई वास्तो कोन्हे। ॿाहिरि जो परिणाम सुख ऐं दुख आहे बस। भोग रोग योग, भोग ठाहे भोगण खां पोइ रोग वरी जीव जोगी थींदो। जोग मां शक्ति भोग जी आई, वरी भोग मां रोगी बणियो। तपां राज राजो भोग भोगो नरक। इहा त्रिपुटी हली रही आहे संसार में। श्री राम
तो अलाए परमात्मा अंदर कीअं आहे इन वृत्ति ते असांखे पाण खे पहुचणो आहे, तॾहिं परम शांति खे पाईंदासीं। मां तव्हांखे मिसाल ॿुधायो हो तो 77 में दीवान कलमचंद साहब सां मिलियासीं। असांजे प्यारे नौ जीवन साईं मां वठी करके मुख्तियाकारी पद ते हा। उन वक़्त में बस जो शरीर वञणो तो हुयो, पर नओं मिलियो आहे, उन वृत्ति खे वधाईंदा आया। मुंहिंजो पहिरियों मेलाप 77 में थियो उन्हनि सां। मां इष्टि अॻ में ॿुधाए चुको आहियां, पर प्यारे खे संकेत में चयूं हीअ अष्टपदी पढ़। मां जे पुछोमान साईं कुझु ॿ वचन ॿुधायो, चई तव्हां संतनि खे तव्हां ॿुधायो न, अखरनि खे ॾाढो वज़नदारी सां चवंदा हुआ। मुर्कत का भगवान कृपा करण जे मुंहं ते अचे, हमेशह कड़ाई सां ॻाल्हाईंदा हुआ। मूंखे इहो जवाबु ॾिनो। कुदरत हिकिड़ो प्यारो वेठो उथे पियो त हुनखे विहायूं, चयोसि हीअ अष्टपदी पढ़। जॾहिं टियों पद पढ़ियईं तॾहिं जेको मासां संत हुयो हुन चयो साईं हाणे उथूं। मां चयो जीअं आॻियां। उथण लॻासीं। बसि मां इहो सांकेतक इशारो सम्झो त मां जेकी चयो तव्हां ॿ शब्द ॿुधायो त उन्हनि सुखमनी जे माध्यम सां पंहिंजी स्टेज ॿुधाए छॾी। कहिड़े हिसाब सां जेको चवण लॻा तव्हां संतनि खे ॿुधायां त महसूस करायूं त संत खे इन स्टेज में इन वृत्ति में रहणो। राम हाणे अॼु उहा अष्टपदी हली रही आहे, जंहिंजो हिकु पद आहे जो निर्मल पुरखो पुरख पत होता, जो निर्मल पुरखो पुरख पत होता, बिन मैलो कहो क्या धोता, होता बिन मैलो कहो क्या धोता, तो बिन मैलो कहो क्या धोता, निर्मल पुरखो पुरख पत होता। श्री राम परमात्मा काथे आ केरा, परमात्मा निर्मल आ। निर्मल पुरुष श्री राम आहे व्याकार खां रहत, पर पुरुष आहे छो जो आत्म देव सॼो वेंदो आहे। श्री राम आत्म देव जे रूप में असां सभु घट में विराजमान आहे, पर कोई चए हथ अचे त हथ अचण वारो बि न आहे, छो जो पाण ई ॿुधाए छॾियो तंहिं सर्वव्यापक सर्व खां न्यारो, त पोइ हथ कीअं ईंदो। राम पर पुरुष बि पत पुरुष आहे, माना पति आहे। पति जो भगवान गीता में चयो कर्ता मां, तुंहिंजे शरीर खे बिंदु मां ठाहींदड़ बि मां, और आत्मा जे रूप में अंदर वेही करे भोगता बि मां। जेके बि असां शरीर करके आनंद वठूं था, श्री राम वो आत्मा जे करे न बाबा। असांजो पति बि आहे।
जो तुने को माया प्रकट ही न थी ही पर पति जे रूप में अंदर वेठो आहे तॾहिं निर्मल आहे। जो निर्मल पुरख पुरख पत होता त बिन मैल कुझु मैल जो वास्तो माया सां माया त्रिगुणी आहे। राम अध्यात्मक अद्भुतक अधदेवक आदि व्याधि उपाधि रजो तमो सतो ये टई सब माया सां लागू आहिनि। ब्रह्मा विष्णु महेश ये सब पोइ प्रगट थिया। जॾहिं माया प्रगट ही न थिए बस अंदर सुन समाद अनहद तहनाद कह न जाए अचरज बिस्माद तन देखा जैसा आप दिखाए श्री राम। तो उते मैली कोन्हे तो धोइण छाजो थे मंथन छाजो थे। मन में जेकी ज्ञान ॿुध से बुद्धि सां उनजो मंथन थींदो पर इन ॿिन्ही खां मथे स्टेज खजी वई। तह बिन मैल कहो क्या धोता संत पुरुष हमेशा उन्हीं पद में पाण खे स्थिर रखदा। श्री राम जह निरंजन निरंकार निर्वाण जह निरंजन निरंकार निर्वाण कह कौन कहो मान कौन अभिमान श्री राम राम सुंदर श्याम श्याम कह कौन कहो मान कौन अभिमान निरंजन निरंकार निर्वाण जह निरंजन निरंकार निर्वाण। श्री राम जह निरंजन रंजन मन माया जंहिंखे सिंधी में खुशी भी चइजे। जाते खुशी ईंदी उनजे ऑपोजिट गम भी पैदा थींदो। खुशी में गम समाये राम वो निरंजन आहे मनोरंजन नाहे निरंजन आहे। निरंकार वो आकार सां रहता है। निर्वाण कहीं भी वैसे खां वैसन खां अलग आहे कहीं भी बेख खां अलग आहे बाने खां अलग आहे निशाने खां अलग आहे। श्री राम जय निरंजन निरंकार निर्वाण तह कौन को मान कौन अभिमान उते मान छाजो अभिमान छाजो। राम बई न रहंदा बई न। ये संत प्रभु रूप जगत के समझी करके काई संगत जी अचे थी और जा रचित संसार ठाहियो अथई वो कुछ पंहिंजे कल्याण लाइ जंहिंखे प्रभु कृपा करे तो संतन जे संग में अचनि था तो संत पंहिंजे रहणी मां कहणी मां जेका घाण कनि था उन मां कुछ असांखे जीवन में सुखानंद शांति लाइ कुछ प्राप्त थिए थो जिन ते कृपा करे थो उनजे ज्ञान के उनजी रहणी कहणी के समझी करके कुछ ग्रहण करे थो कुछ धारण करे थो तो पंहिंजो कल्याण करे थो। इन जे लाइ उन्हनि खे उन सां हलणो पए थो न त हुननि खे पंहिंजे आनंद में पंहिंजे आत्मा आनंद में स्थित आहिनि भजन आनंद में स्थित आहिनि। श्री राम वाह संत बाबा हरदास राम साईं मुंहिंजो चोलो पायो जरूर पाइजो हे साईं मुंहिंजो हे प्रसाद पायो। अड़े जीअं असां कंहिंजे लाइ लास जी रहिया आहियूं
प्रसादन रोटिन खाइण लाइ ऐं कपिड़नि पाइण लाइ असां फ़क़ीर बणिया श्री राम वाह वाह कंहिंजे करे बसि हे संत असां सां गॾु प्रक्रिया कनि था जह स्वरूप केवल जगदीश जह स्वरूप केवल जगदीश कह छल छिद्र लगत कहूँ पीस श्री राम राम सुंदर श्याम श्याम हाथ छल छिद्र लगत कहूँ पीस स्वरूप केवल जगदीश जय स्वरूप श्री राम जय स्वरूप सौ पंहिंजो रूप हर एक जो पंहिंजो स्वरूप आत्मदेव जेको है बोले रहियो आहे जंहिंमां धुन निकिरी रही आहे शब्द ब्रह्मा धुन ब्रह्मा श्री राम उन्हीं में धुन में पंहिंजे ओ उन्हीं में जुड़िया पिया आहिनि संत जह स्वरूप केवल फक़त जगदीश जगत इच्छा में पैदा थियल आहे फुरने जो संसार फुरनो कल्पत पंहिंजी फुरने जो संसार फुरनो कल्पत पंहिंजी पंहिंजी कल्पना में फुरनो ठाहे करके जेकी चाहे बणिजे थो पियो राम इहो ॿाहिरों बणजण है बणजण न आहे बाबा इहो सभु माया आहे अंदरों जाथों फुरनो उथे थो हो असली स्वरूप पंहिंजो उनजो उहो आहे जेको जगत जो ईश्वर आहे श्री राम जॾहिं उन स्टेज में आयो उन स्थिति में खड़ो आहे त छल छिद्र लगत कहूं पीस कोई फुरनो ई न उथंदो त पोइ छल कंहिंजो छिद्र कंहिंजो इहे सभु छल छिद्र कपट इहे सभु माया सां वास्तेदार थी वेंदा इहे सभु टुंग बणिजी वेंदा ॿाहिरि ख़्याल खे कढण जे लाइ ॿाहिरि मुखी सदा दुखी अंतर्मुखी सदा सुखी असां सत्संग जे माध्यम सां अंदरि सुखी थियणु सिखूं अंदरि वञणु सिखूं अंदरि में स्थित थियणु सिखूं श्री राम मुंहिंजा प्यारा जय ज्योत स्वरूपी ज्योत संग समावे ज्योत स्वरूपी ज्योत संग समावे तक सह भूख कवन तृप्तावे श्री राम राम ओ सुंदर श्याम श्याम आप कौन भूख कवन तृप्तावे तक सह भूख कवन तृप्तावे जय ज्योत स्वरूपी ज्योत संग समावे जय ज्योत स्वरूपी ज्योत संग समावे श्री राम असां भारतीय संतन जी बातों ॿुधा हूंदासीं बाबा पंहिंजी आत्मा खे परमात्मा सां जोड़ियो श्री राम जॾहिं अंतरियो सां कंहिं संतनि वटि नाम जी बख़्शिश वठण वेंदासीं तॾहिं संत सम्झाईंदा बाबा
संत प्रभु सां जोड़ण आया पर पंहिंजी सुरत खे ॿाहिरों रोके करे अंदर शब्द सां जोड़, सुरत खे शब्द सां जोड़। उन आधार ते साथ ॾींदा जोत स्वरूपी जोत जोत सां जुड़दी हिकु थींदी, जंहिंसां जुड़ी नाहे तंहिंसां अलॻि आहे। जोत हिकु त ॿरे अथी पर तोखे ॿारणी आहे। वाह वाह श्री राम। मूंखे मिसाल अची भाई वलीराम साहब को कंहिं पुछो साईं कोई नामदान जी बख़्शिश थिए थी शेवकनि खे, तव्हां संत जेका बख़्शिश कयो था त उन नाम में कटौती नथी थिए? जवाब ॾिनो छो? जी हिकु ॾींहं मूं 100 ॾीआ भरिया त उन ॾींहं में छा फ़र्क़ु पइजी वेंदो? राम कंहिं इहो बि पुछनि साईं आत्मा हितां जो निकिरे थी त काॾे वञे थी त जोत ॿरे पई, ॾीओ ॿरे पियो, उनखे खणी हीअं हथ हयां विसी वई, चयां वाहे काॾे वई जोत? बसि इन जो कहिड़ो जवाबु आहे? श्री राम। जोत अमर आहे, जंहिं जोत स्वरूपी जोत संग समावे, उहो जोत स्वरूप जेको असांजो आहे उन सां असांखे पाण खे जोड़े रखणो। जोत संग समावे त किसे भूख कौन तृप्तावे। जॾहिं उन स्टेज में स्थिति में आयो तॾहिं कंहिंखे बुख कंहिंजे लाइ तृपति? नानक सिफ़ती रजी आहे। बाणी में साहिबनि चयो नानक सिफ़ती रजी आहे। श्री राम। बस उन जोत सां जोत छोड़े करे शुद्ध शब्द में प्रभु जी सिफ़त सालाहन में समाया रहा। जेके उन सां जुड़िया रहा उहो रस आयो, उहो अनुभव प्रगट थियो, उहो इश्क छिपजी न सघियो, उहो ॿार वाणी जे रूप में प्रभु जी सिफ़त जे रूप में प्रगट थियो। हे जोत सां जुड़ियलनि जी हे वाणी आहे बाबा। तंहिं लाइ मिलनि जा मेला थींदा आहिनि। असां मिलनि सां मिलूं अची, असां आशिक़नि सां मिलूं अची, उतां इश्क पैदा थींदो अलाह जे मिलण जो। उहो अलाह पंहिंजो पाण मां पाइणो आहे, सड़ो इश्क पैदा थिए, प्रेम पैदा थिए। श्री राम। त भूख किसे भूख कौन तृप्तावे। आख़िरी में सां फ़तवा में चवनि था करन करावन करने हारो, करन करावन करने हारो, नानक करते का नाहि शुमारो, नानक करते का नाहि शुमारो। श्री राम राम आसुदर शाम शाम, नानक करते का नाहि शुमारो, नानक करते का नाहि शुमारो। करन करावन करने हारो, करन करावन करने हारो। श्री राम। करण जेकी ठाहियो अथनि, जेकी बि ॾिसण में अचे थो उनखे करण चइबो आहे। वरी छो ठाहियो अथई, कंहिंखां छा छा कराए थो? राम करावन, उनजो सबबु ठाहिण जो सबबु करावन। करणे हार ठाहींदड़ जेकी ठाहियो अथई
कहिड़े सबब सां ठाहियो अथई उहो बहितर थो ॼाणे, उहो कराए रहियो, असांखे पुछे कोन थो। मुहांडो ॾिसी असांखे धन कोन ॾिनो अथई, मुहांडो ॾिसी असांखे पग कोन ॾिनो अथई, मुहांडो ॾिसी सुख कोन ॾिनो अथई। इहे टे शयूं जीव चाहे थो, मगर धन हुजे, सुख हुजे, मान हुजे, जीवन में ये पंहिंजो बुनियादियूं घुर्जूं सम्झे थो। राम हरे खे चाहना है, खपे तो शरीर जो रोटी कपिड़ो मकान, अंग ते ढक खपे, रहण लाइ छत खपे, पेट खे रोटी खपे, बुनियादी घुर्जूं आहिनि। राम पर उन सां गॾु हे बि चाहे थो, सुख नाहे, धन नाहे, मान नाहे त छा जीवन आहे। पर सा कनि था, छा छा कंहिंखे बणायो अथई, उन खे छा करण रखणो अथसि, उन खां पाण जेको कमु चाहे थो कराए थो बसि। नानक करते का नाहे शुमार, उन जो अंत चयो नथो वञे। उन ठाहींदड़ जो परमात्मा जंहिं ख़्याल सां कुझु ठाहियो आहे, छा कराए रहियो आहे, छा उन जो कारण बणायो अथई, उन जो शुमार ॼाणी न सघिबो। कंहिं प्रश्न कयो, साईं संसार छो ठाहियो अथई, चई बाबा उन सां परमात्मा सां अंदरि जुड़ी वञ, बसि इहो जवाबु हुते मिलंदो, इहो जवाबु ॿाहिरि मिली न सघंदो छो ठाहियो अथई। सोचो वेठा न मिलंदो जवाबु। राम तंहिंजे करे मुंहिंजा प्यारा, उन जो अंत जातो न वेंदो। त जेतिरो थी सघे असां सुख में फूलायूं न, दुख में घबरायूं न, ॿिन्ही में समरूं। जा सुख तां सवरावियो, सियाणा तॾहिं आहियूं, हर हिकु मन में भाई थो मां सियाणो आहियां, पर सियाणो तॾहिं आहे साहिब चंदा जॾहिं इन वृत्ति में पाण खे बणाए रखूं। जा सुख तां सवरावियो, जॾहिं सुख आहे त बि साईं खे यादि कंदा रहूं। दुख बि संभालियो, असांजे न चाहींदे दुख न अचे, असंभव आहे। दुख में भी याद कंदा रहूं। नानक कहे सियाणी एवं कंत मिलावा हो। इन तरीके से असांखे शांति बनी रहंदी, इन स्थिति में रहूं। सुख मनी सुख अमृत प्रभु नामो, सुख मनी सुख अमृत हा भगत जना के मन बिसरावा, भगत जना राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम जय राम, राम जय राम जय राम, राम जय राम जय भगवान बोल गुरु नानक देव सखी बाबा